बुकेरा शरीफ लॻ ॻोठ मूसे खान पिताफी जी रहवासन औरत जो मासूम न्याणियुनि सां गॾु बुकेरा शरीफ पुलिस खिलाफ एहतजाज। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ जे ॻोठ मूसे खान पिताफी जी मिसमात ज़रीना पिताफी प्रेस क्लब बुकेरा शरीफ ते पहुची एहतजाज कंदे चयो त बुकेरा शरीफ पुलिस वॾेरनि जी विंगारू बणियल आहे। जॾहिं त ॻोठ जा बाअसर धुरियूं मुंहिंजे घर अंदरि दाख़िल थी मुंहिंजी नुंहं सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई, जंहिं ॾींहुं रड़ियुनि ते मुंहिंजो पुटु दिलबर पिताफी पहुतो, जंहिं उन्हनि सां मज़ाहिमत कई ऐं थाणे ते इतलाउ करण लाइ पहुतो त पुलिस वॾेरनि जी विंगार वहंदे मुंहिंजे पुट दिलबर खे लाकअप करे छॾियो। जॾहिं त ज़बरदस्ती कंदड़ माण्हुनि जी विंगारी वहंदे मुंहिंजे पुट ते का बि FIR न हुजण बावजूद गुज़िरियल 24 कलाकनि खां थाणे में लाकअप करे सख़्त तशद्दुद करे मरणी हालत में थाणे ते लाकअप थियल आहे। मिसमात ज़रीना पिताफी वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बुकेरा शरीफ थाणे जो वॾो मुंशी कलंदर बख्श पिताफी पारां ॻोठ जा बाअसर धुरियूं नूर हसन पिताफी, रज़ाक पिताफी खान ॻरी रिश्वत वठी मुंहिंजे पुट खे लाकअप में क़त्ल करण जो प्लान ठाहे छॾियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त संदसि पुट खे आज़ाद करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।